बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं त आऊं पंहिंजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जे सभिनी भाइरनि खे अस्सलामु अलैकुम चवण सां गॾोगॾु ख़ासि निमाणी गुज़ारिश इहा थो कयां त हिन वक़्तु सॼे जहान में जग में पूरी काइनात में जेका वॾे में वॾी ॻणती फैलिजी वई आहे उहा कोरोना वायरस जी आहे, जेका तमामु वॾी ख़तरनाक वबा आहे जंहिं सॼी दुनिया खे थरथिले में विझी छॾियो आहे ऐं सॼी दुनिया ॻणती में वठिजी वई आहे। सभु कंहिंखे चिंता आई आहे त अलाए छा थींदो। हिन जी शुरूआति वुहान जेको कैपिटल शहर आहे चाइना जो, उन में 23 जनवरी ते कुझु मरीज़ जॾहिं बीमारीअ में वठिजी विया त उन्हनि जी जॾहिं टेस्ट थी त 265 मरीज़नि खे कोरोना वायरस पॉज़िटिव आयो ऐं जॾहिं उन ते एतिरो ध्यानु न ॾिनो वियो त उन्हनि जो तइदादु एॾो तेज़ीअ सां वधणु लॻो जो 7 मार्च ताईं उनजो तइदादु 1 लख ताईं पुॼी वियो सॼी दुनिया में। वरी अञा बि उन में एतिरी त स्पीड उन जी वधणु लॻी उन मर्ज़ जी जो 7 खां पोइ 11 ॾींहं बाद 18 मार्च ते हिन जो अंगु सॼी दुनिया में 2 लखनि ताईं पुॼी वियो ऐं उन खां पोइ अञा एॾी तेज़ी आई जो सिर्फ़ु 2-3 ॾींहंनि जे अंदरि अंगु टीणूं थी वियो। 3 लख जे क़रीब सॼी दुनिया में मरीज़ हिन जा वायरस जा जेके से थी विया। ॻाल्हि इहा आहे त इहो मर्ज़ जंहिंजी सुञाणप इहा ॿुधाई थी वञे त खंघि, बुख़ार ऐं साह घुटिजणु, माना ही फ़िलो जो मर्ज़ु आहे जंहिंजी पखेड़ जेका थिए थी उहा ख़ासि तौर ते ईअं थो ॿुधायो वञे त छिक अचण सां माण्हू जे वात मां वात जे पाणी थुक जा ज़रड़ा जेके साम्हूं वारे या पासे वारे माण्हूअ ते पवनि था या उते मौजूदु कंहिं बि चीज़ जे मथां उहे ज़रड़ा पवनि था त हीउ वायरस जेको सभिनी खां नंढड़ो वायरस आहे, जेको माइक्रोस्कोप ते बि नज़र नथो अचे पर इलेक्ट्रॉनिक माइक्रोस्कोप ते नज़र थो अचे, माना नंढड़ो आहे सफ़ा। इहो वायरस उन भले उहा थुक बि न ॾिसण जेतिरी एतिरी ज़रूरी आहे, उन में उहो जरासीम हूंदो आहे, पोइ माण्हूअ जे हथनि ते ईंदो आहे। जॾहिं उहो माण्हू पंहिंजा हथ मुंहं ताईं पुॼाए थो त मुंहं जे ज़रिए सां नक, वात ऐं अखियुनि जे ज़रिए उहो वायरस माण्हूअ में दाख़िलु थिए थो, जेको अॻिते वञी माण्हूअ जे फिफड़नि खे ऐं साह जे रग खे नुक़सानु पुॼाए थो ऐं उन माण्हू जो अंजाम मौत थिए थो। हिन वक़्तु दुनिया में इन बीमारी जे वसीले सां कोई 8000 खां मथे माण्हू अजल जो शिकार थी चुका आहिनि। पहिरियों वार चाइना ते थियो, जॾहिं हुननि पाण संभारियो, हुननि जे माण्हुनि पंहिंजे सरकार सां साथ ॾिनो ऐं उहे बाशऊर माण्हू साबित थिया। हुननि उन शइ खे लेखियो ऐं उन ते ध्यानु ॾिनो त उते इहा बीमारी कंट्रोल में अची वई। इटलीअ जे माण्हुनि इन शइ जी कनटार कई, इन ते ध्यानु न ॾिनो त उते त इहा बीमारी एॾो तेज़ीअ सां पखिड़िजी वई जो चंद ॾींहंनि जे अंदरि उते हज़ारे माण्हू इन बीमारीअ में वकोड़जी विया ऐं उते चाइना खां बि ॿीणा माण्हू अजल जो शिकार थिया। घणे भाङे हिन बीमारी जे वसीले मरंदड़ माण्हू जेके आहिनि उन्हनि जी ॼमार 60 खां मथे वारनि ते ज़्यादा इन जो वार थिए थो, छो त उन्हनि में बीमारीअ सां मुक़ाबिले जी कुवत नाहे। इन जे करे चयो वियो आहे त हिन ॾींहंनि में माण्हू कुझु ग़िज़ा बि तवानाई वारी वठे त जीअं माण्हू जी सिहत ठीकु हुजे ऐं अलाह न करे जेकॾहिं कंहिंसां इन वायरस जो हमिलो थिए थो त बि उन्हनि जे जिस्म में एतिरी मुदाफ़ियत हुजे, बीमारी सां वेड़ करण जी जिस्म में एतिरी ताक़त ऐं तवानाई हुजे जो अल्लाह ताला उनखे सलामत रखे ऐं हू पंहिंजे बीमारी सां मुंहुं ॾेई सघे। हिन बीमारीअ जे बारे में मूंखे जेका ॻाल्हि ख़ासि तौर ते करणी आहे पंहिंजे भाइरनि सां, उहा इहा आहे त मूं हिते हिन समाज में ज़ाहिर असीं बि सॼो ॾींहुं उथूं वेहूं था। असां जॾहिं हिन बीमारी खां बचाव जा उपाउ जेका आहिनि, जेके तदबीरूं आहिनि एहतियाती, उन्हनि खे अपनायूं था त के दोस्त वीचारा सादाइप जे करे, लाशऊरियत जे करे, ना सम्झीअ जे करे इन क़िस्म जो ज़िद बहस कनि था त बाबा ही बीमारी कुझु कोन्हे, को ड्रामो आहे, सरकार सगोरी इमदाद कमाइण लाइ को रंगट रचायो आहे। माना एतिरी सारी दुनिया जी तबाही
ॾिसण खां पोइ बि हुननि जो ज़हन एतिरो वीचारनि जो अॿोझप वारो आहे जो हू इन ॻाल्हि खे बिल्कुलु कनटार पिया कनि। ऐं हालांकि हक़ीक़त इहा आहे त दुनिया में इन बीमारी आहे मौजूदु, वायरस आहे, उन जे ज़रिए दुनिया जा सभु मुल्क परेशान आहिनि ऐं दुनिया में तमामु वॾी ॻणती फैलियल आहे। ॿियो वरी जेको असांजे माण्हुनि जो अंग आहे उहो इहो आहे त उहे चवनि था त भई जेको आहे एहतियातियूं छा जूं, हथ मिलाइण सां छा थींदो, हथ मिलाइण जेको आहे उहो सुन्नत आहे, सवाबु आहे। भाई ठीकु आहे, मञूं था, हथ मिलाइण, आदर भाव करणु, इज़त करणु, हिक ॿिए सां मोहबत करणु, हिक ॿिए सां सुठो वर्ताव करणु तमामु वॾो अजुरु आहे, वॾी नेकी आहे, भलो कमु आहे असांजे मुआशिरे में, ख़ासि तौर ते असांजे पंहिंजे सिंधी समाज में त इन शइ जी तमामु वॾी अहमियत आहे। पर छा इंसान सां मोहबत ऐं हमदर्दी जे लाइ वसीलो सिर्फ़ु हथ मिलाइणु आहे, या माण्हू दिलि सां बि आजियां कंदो आहे, दिलि सां बि आदर भाव थींदो आहे, हिक ॿिए जे लाइ हमदर्दी, ख़ैर ख़्वाही, भलाई जो जज़्बो रखिबो आहे? जेकॾहिं इन बीमारीअ जे वबा खां बचण लाइ कुझु ॾींहं माण्हू हथ मिलाइण खां पाण खे परहेज़ करे थो त इन में सुनतूं ॿियूं बि घणियूं आहिनि ज़िंदगीअ में अपनाइण जे लाइ, सिर्फ़ु इहा हिकिड़ी सुनत न आहे। उन खां अलावा ॿियो जेको चयो थो वञे त भई छिक अचण महिल हथु ॾियो, जीअं तव्हांजे वात मां निकिरंदड़ उहे थुक जा ज़रड़ा कंहिं ॿिए ताईं न पुॼनि या कंहिं अहिड़े हंधनि ते न पुॼनि जितां वरी माण्हुनि ते लॻनि। त इहो त हिकिड़ो अहिड़ो इख़लाक़ी अमल आहे जो माण्हू छिक ॾियणु खंघण महिल, हूअं आम ज़िंदगीअ में बि हर माण्हूअ खे इहो ख़्यालु करणु घुरिजे त जेॾीमहिल हुनखे छिक अचे, आंछ अचे त हू माण्हू पंहिंजे मुंहं ते हथु ॾिए या कपिड़ो ॾिए या टिशू पेपर। हिन वक़्तु त सुठो इहो आहे त माण्हू टिशू पेपर ॾिए ऐं उन टिशू पेपर खे फ़ौरन ढक आयल किचिरेदानीअ में रखी छॾे ऐं उनखे ख़तमु करे छॾे, जीअं उन मां वधीक वबा उहा फैलिजी न सघे। त इहो त हिकिड़ो इख़लाक़ी अमल आहे, सुठो अमल आहे। उन खां पोइ टीं जेका एहतियाती तदबीर चई थी वञे त भई तव्हां बार बार ॿाहिरां जॾहिं घर में अचो त पंहिंजा हथ धो ऐं सुठे नमूने धो, अहिड़े साबण सां धो जेको जरासीम जो ख़ात्मो आणींदड़ साबण हुजे, ख़ासि करे ॻाढ़े साबण जी ॻाल्हि थी कई वञे या डिटोल वारे साबण जी। त इहो त हिकिड़ो अहिड़ो सुहिणो अमल आहे जो इस्लाम त चयो आहे तारत नसफुल ईमान, अधु ईमान जो आहे सफ़ाईअ में। ऐं अल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल, अल्लाह साईं पाण पाक साफ़ आहे, सुहिणो आहे, ख़ूबसूरती खे, सुहिणाइप खे, सफ़ाई खे, पाकाई खे अल्लाह साईं पसंदि कंदो आहे। त इहो त हिकिड़ो सुठो अमल आहे, सफ़ाई जो अमल आहे जेको इस्लाम जो अहम प्रोग्राम आहे। त इहा हथ धोइण जी एहतियात वारी ॻाल्हि, या वरी जेको मुंहं ते मास्क पाइण जी ॻाल्हि आहे त उहो त आर्ज़ी तौर ते आहे, जॾहिं तमामु ई एमरजेंसी वारी कैफ़ियतूं आहिनि त इन्हनि ॾींहंनि में जेकॾहिं माण्हू मुंहं ते मास्क पाए थो। असांजे त दीनी माहौल में असां ॾिठो आहे त अक्सर असांजा हाफ़िज़, आलिम, शागिर्द उन्हनि खे हूअं बि मुंहं ते कपिड़ो वेड़ियल हूंदो आहे। हालांकि आम ज़िंदगी में मुनासिबु न आहे त मर्द खे मुंहं ते कपिड़ो वेड़ियल हुजे, मर्द जो मुंहुं खुलियल हुजे त जीअं माण्हू हिक ॿिए खे आसानी सां सुञाणी सघे। पर आम तौर ते बि हूंदो आहे कपिड़ो वेड़ियल। जॾहिं पोइ आम तौर ते हूंदो आहे त वरी हिन एहतियाती तदबीर जे ख़ातिर मुंहं ते मास्क पाइण या कपिड़ो वराइण में कहिड़ी ॾुखियाई आहे या ख़राबी आहे? मुंहिंजे ख़्याल में इहा ज़िद अञा न करणु घुरिजे। बल्कि ऐं ॿियो त इहे जेके एहतियाती तदबीरूं इख़्तियार करणा आहिनि, इहे न त दीन जे ख़िलाफ़ु आहिनि, न तवक्कल जे ख़िलाफ़ु आहिनि, न को इहो गैर इस्लामी अमल आहिनि, बल्कि इहो आहिनि इस्लामी अमल आहिनि। तव्हां ॾिसो हिन वायरस खां बचाइण जे लाइ असांजे सभिनी आलिमनि, मुफ़्ती तक़ी उस्मानी साहब दामत बरकातुल आलिया, असांजे सिंध जे जमियत उलमा इस्लाम जो अॻवान जनरल सेक्रेटरी मोहतरम साईं अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो दामत बरकातुम, संदन बिरादर नासिर ख़ालिद महमूद सुमरो साहब दामत बरकातुम, इन ॿिन्ही जा ही जेके आहिनि मैसेज पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड थियल अची चुका आहिनि, जेके माण्हू ॿुधी सघनि था, उहे रखियल आहिनि संदन तरफ़ां ख़ासि तौर ते नसीहत तौर त ही सरकार जो जेको अमल आहे माण्हुनि खे हिन वबा खां बचाइण लाइ, उनखे पाण ॾाढो साराहियो अथनि ऐं पंहिंजे सॼे आवाम खे इन जी पारत कई अथनि त डॉक्टरनि जे चवणनि ते अमल कयो ऐं एहतियाती तदबीरूं इख़्तियार कयो ऐं पंहिंजे हिन धरतीअ खे इन वबा खां बचाइण जी कोशिशि कयो। असांजे मुल्क में तक़रीबन 26 फरवरी ते पहिरियों मरीज़ जेको आहे हिन मर्ज़ जो ज़ाहिर थियो। उन खां पोइ हिन महिल ताईं कोई 796 मरीज़ सॼे असांजे मुल्क में ज़ाहिर थी चुका आहिनि। परॾे खां आयल
ॾेह जेके असांजा हुया उन्हनि मंझां हीअ बीमारी पखिड़ी ऐं जॾहिं उन्हनि खे ॾिठो वियो त हाणे बि जेके परॾे मां आया आहिनि उहे रज़ाकाराना तौरु पंहिंजो पाण खे चेक कराइनि, जेकॾहिं कंहिं में का अहिड़ी आहे अलामत टेस्ट जे ज़रिए थिए थी त पोइ उहे पाण खे इलाज जे हेठि आणनि ऐं ॿियनि ताईं उहा बीमारी पुॼाइण खां परहेज़ कनि। उन सां गॾोगॾु हाणे जेको आहे असांजी सिंध माना 796 मां 352 सिर्फ़ु सिंध सूबो आहे, वरी 352 मां 151 सिर्फ़ु सखर ज़िलो आहे, जॾहिं त 130 कराची आहे, हिकिड़ो दादू आहे ऐं जेको आहे हिकिड़ो हैदराबाद में आहे। त इन तरीक़े सां इहे मरीज़ असांजे सिंध में जेके फैलियल आहिनि ऐं पंजाब में 222 आहिनि, KPK में 31 आहिनि ऐं बलोचिस्तान में 108 मरीज़ हिन बीमारी में विकिणिजी चुका आहिनि। इहे उहे मरीज़ आहिनि जेके हिन महिल ताईं ज़ाहिर थी चुका आहिनि। अञा केतिरा अहिड़ा ॻुझ ॻोह में हूंदा जिन ताईं रसाई न थी आहे, उन जी पक न थी सघी आहे त आया उहे आहिनि या न आहिनि। छो त जेको ॿाहिरां विलायत मां आयो मरीज़ उन में उहा बीमारी हुई, जेसिताईं उहो ज़ाहिर न थियो त हुन पंहिंजे घर भातियुनि सां गॾु गुज़ारियो या जिते जंहिं माशरे में उहो उथियो वेठो, उन्हनि माण्हुनि खे बि पंहिंजी चेकअप कराइणु घुरिजे, पाण सार लाहिणु घुरिजे। हर कंहिं माण्हूअ खे हिन जो चेकअप कराइणु ज़रूरी न आहे। सो बहरहाल तदबीरूं इख़्तियार करणु, बचाव ॻोल्हणु, इहे तवक्कल जे ख़िलाफ़ु न आहिनि। ऐं वरी साॻी ॻाल्हि थो दोहरायां त असांखे बीमारी खां बचाव जूं कोशिशूं करणु घुरिजनि। ॾिसो हदीसनि में ईअं बि अचे थो, जिते ताउन फैलिजे, वबा फैलिजे, उतां माण्हू निकिरी न भॼे न। इन्हनि हदीसनि मां इहे इलाही हदीसूं इन पैगाम जूं आहिनि मौजूदु। हदीसनि जे मुस्तनद किताबनि में 1516 नंबर हदीस मसनद अहमद में बि आहे, जेका सैद इब्न अबी मालिक खां रवायत थियल आहे त पाण इन में सख़्तीअ सां हुकुम कयाऊं त ताउन फैलींदड़ माण्हू जेको जंहिं इलाइक़े में ताउन थिए, वबा फैलिजे, उहो उन इलाइक़े जो माण्हू भॼी ॿिए इलाइक़े में बचाव जे लाइ ॿिए इलाइक़े में न वञे। माना इन मां साफ़ु ज़ाहिर थिए थो त उहो ताउन खां मुतासिर इलाइक़े जो माण्हू जेकॾहिं ॿिए इलाइक़े में वेंदो त उन जे ज़रिए सां उते उहा बीमारी फैलिजी सघे थी। इन जे करे नसीहत कयाऊं त उन माण्हू खे उते ई पंहिंजो इलाजु कराइणु घुरिजे। जॾहिं उहा वबा ख़तमु थी वञे त पोइ हू पंहिंजे ॾेह ॾांहुं वरे। माना इन हदीस मां इहो बचाव जो असांखे पैगाम मिले थो। उन सां गॾोगॾु असांजा ॿिया जेकी ॻाल्हि था कनि त भई हिन में अलाह जी ॻाल्हि करणु घुरिजे, हीअ अलाह जो अज़ाब आहे, अलाह जी आज़माइश आहे। बेशक इन में को शक न आहे त अलाह ॾांहुं रुजू करणु घुरिजे, छो त असांजे लतीफ़ सरकार रहमतुल्लाह अलैह बि चयो आहे त तूं हबीब, तूं तबीब, तूं ई दर्द जी दवा, तूं ॾींहें, तूं ई लाहीं, तूं ई ॾातर खे ॾुखंदनि। ऐं जेको आहे उन बि इहो ई अक़ीदो रखियो आहे त फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुरु थिए। उनजो असांजा बचाव, असांजूं तदबीरूं, असांजा इलाज सभु कारगर तॾहिं थींदा आहिनि जॾहिं मालिक महिरबानी थींदो आहे। उनखे रिझाइण जो त वॾो मौक़ो आहे। असां जेके मुसलमान हिकु दीनी सरिश्ते में आहियूं उहे त मस्जिदूं भरे छॾियऊं, गुनाह छॾे ॾियूं। ऐं जेके माण्हू इन अंदाज़ खां मुतफ़िक़ न आहिनि, माना पाण खे लिबरल सम्झनि था, कामरेड लॾो आहिनि, उहे इन ॻाल्हियुनि सां नथा अञा जेको सहमत थियनि त कम अज़ कम एतिरो मुंहिंजे ख़्याल में उन्हनि में बि घणो अंग उहो आहे जेके बिल्कुलु देरिया न आहिनि ऐं सिरे सां ई अलाह जा इनकारी न आहिनि, पर हू दीन जे इन सरिश्ते सां अञा मुतफ़िक़ न थी सघिया आहिनि पंहिंजे ज़हन मुताबिक़। त उहे माण्हू बि इन ॻाल्हि सां त इतफ़ाक़ कंदा त हू पंहिंजे रब खे, पंहिंजे मालिक खे, पंहिंजे धणीअ खे, ख़लकणहार खे रिझाइनि, राज़ी कनि। जेकॾहिं असांजे ज़िंदगीअ में के अहिड़ियूं चुकूं आहिनि, ग़लतियूं आहिनि, के अहिड़ा असांखां हाञा थियनि था त उन्हनि खां तौबा ताइब थियूं, इंसानियत सां ज़ुल्म न कयूं, कूड़ कुपत गिला ठगी फ़रेब धोखो, इंसानियत सां ज़ुल्म करणु, इहे सभु शयूं छॾे ॾियूं। हाणे तव्हां ॾिसो हिन वक़्तु असांजे धरतीअ जो आवाम परेशान आहे, माण्हुनि वरी मौक़े मां फ़ाइदो वठंदे महांगाइयूं करे छॾियूं आहिनि। इहे केॾा वॾा ज़ुल्म आहिनि, इन तमामु वॾो इहो इंसानियत सां ऐं ज़ुल्म आहे, अलाह जे कहर ऐं गज़ब खे दावत ॾियण जे बराबरि आहे। हाणे मूं पंहिंजे लाइ कल्ह मास्क वरितो त जेको 5 रुपयनि वारो मासिक आहे उहो 50 रुपए में मिलियो। केॾी ज़ुल्म जी ॻाल्हि आहे।
ज़ाहिर हाणे इहे माण्हू जेको आहे सो चवंदा त हाणे असां अलाह खे ॿारायूं। भई अलाह खे ॿाराइण खां अॻु में पहिरीं ज़ुल्म खां तौबा करणु ज़रूरी आहे। जेकॾहिं असां ते कंहिंजो कार वहिंवार रहियल आहे, असांजे तरफ़ां कंहिं इंसानी जीअ खे ॾुखु रसियल आहे, तकलीफ़ रसियल आहे, त उनजो इज़ालो कयूं, उनखां माफ़ी वठूं, उनखे रिझायूं, राज़ी कयूं, त रब राज़ी थी पवंदो। सो जेतिरो मुमकिन थी सघे असां इंसान ज़ात सां भलाई जो सोचूं, अलाह खे पुकारियूं। जेको माण्हू जंहिं बि तसवर में आहे उहो उन तसवर में पंहिंजे मालिक खे रिझाए, ख़ैर ख़ैरातूं करे, सदका ख़ैरात ॾे, चङाई जा कम करे, पोइ उन रब खे, पंहिंजे मालिक खे ईश्वर करे सॾे, परमात्मा करे सॾे, धणी करे सॾे, मालिक करे सॾे। अलाह जेको ख़लकणहार आहे उनखे पुकारे ज़रूरु, उनजे तरफ़ रुजू करे, सभु ॾोह गुनाह बुछड़ायूं बुरायूं मुआशिरे मां ख़तमु करे चङाई जे तरफ़ राग़िब थिए। असांखे ॾाढो अफ़सोस थिए थो त जीअं असांखे अॼुकल्ह नज़र थो अचे त सिंधीअ में हिकिड़ी चवणी आहे त चरीअ खे जीअं चोर तीअं वेरां वेर वधि। सो हीअ ज़ुल्म, हेतिरी वबा, हेतिरी परेशानी ॾिसी बि, हीअ अलाह जे तरफ़ां कन मरोट ॾिसी बि केतिरनि माण्हुनि खे अञा होश न आयो आहे ऐं माण्हू अलाह जे तरफ़ रुजू नथा थियनि। हालांकि हीअ अहिड़ा मौक़ा हूंदा आहिनि जंहिंमें माण्हू पंहिंजे रब ॾांहुं रुजू करे, बीमारी खां एहतियात जूं तदबीरूं जेके आहिनि उन्हनि ते मुकमिल अमल करे, चङाई जी वाट ते हले ऐं हिन पैगाम खे तव्हां खां जेतिरो मुमकिन थी सघे ॿियनि भाइरनि ताईं पुॼायो, त जीअं असांजा भाइर हिन मुज़ी ख़तरनाक किने कोरोना वायरस खां बची सघनि। अलाह ताला शल पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। अलाह साईं असां सभिनी जी, सॼे काइनात जे सभिनी इंसाननि जी हिफ़ाज़त फ़रमाए। जेके माण्हू हिन महिल ताईं हिन बीमारी खां बचियल आहिनि उनखे बचाए रखे। जेके वकड़जी विया आहिनि अलाह साईं उनखे सिहत कामिला ॾे, उन्हनि खे सिहत ॾे, उन्हनि जी बीमारी खे ख़तमु करे, उन्हनि खे चङो भले करे पंहिंजे बचनि ॿारनि में घर घाट में ख़ुशि ख़ैर आबाद रखे। तव्हांजी वॾी महिरबानी। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे।